अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम ब्यूरो टाइम्स सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद जे बुनियादी मसइलनि जे हवाले सां आहे। हिन ब्यूरो टाइम जो बुनियादी मक़सदु बि इहो हूंदो आहे त इलाइक़े जे बुनियादी मसइलनि मुतलिक़ ॻाल्हाइजे ऐं उतां जे मसइलनि में वरितल माण्हुनि जे मुतलिक़ ॻाल्हाइजे ऐं उन इलाइक़े जी सूरत हाल मूजिबि ॻाल्हाइजे त जीअं उतां जे माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करे सघिजे। इन हवाले सां अॼु असां सां प्रोग्राम में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA मीर एजाज़ हुसैन ख़ान जखरानी गॾु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हीउ जैकबाबाद शहर जैकबाबाद कॾहिं थींदो आख़िर। हिन जी त हर रोज़ु हिकु विक खानगढ़ ॾे पोइ पई वञे। हिन जे सुधारण जे लाइ तकिड़ा उपाउ कॾहिं वरिता वेंदा, हिन जे लाइ प्लानिंग ते अमल कॾहिं थींदो या माण्हू अञा ताईं रुगो आसिरे में ई हूंदा। अस्सलाम वालेकुम मीर साहब। वालेकुम सलाम अज़हर। मीर साहब तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। मीर साहब जैकबाबाद थींदो? बिल्कुलु थींदो। जैकबाबाद तव्हां अगरि ॾिसो त जंहिं नमूने हाणे कमु शुरू थी विया आहिनि, इंशा अल्लाह ताला जैकबाबाद तव्हां ॾिसो कुझु महीननि में बिल्कुलु चेंज लॻंदो तव्हांखे। ऐं जैकबाबाद अल्हम्दुलिल्लाह काफ़ी शहरनि खां बहितर आहे। बहितरी जी ज़रूरत आहे, उहो बि बहितर थींदो। डेवलपमेंट जे हवाले सां मां अर्ज़ु कयां, पहिरियों डेवलपमेंट खां पहिरियों मां हिकिड़ी ॻाल्हि ते ॻाल्हाइणु चाहियां थो, लॉ एंड ऑर्डर। हिते हिंदू कम्यूनिटी तमामु घणी रहे थी, वापारी तबिको। ॿियो तव्हां ॿियनि शहरनि खे अगरि भेट कयो त अल्हम्दुलिल्लाह जैकबाबाद में अगवा जा वारदातूं नथा थियनि। जैकबाबाद में तव्हां ॾिसो फुर जा वारदातूं अहिड़ा को ख़ासि नथा थियनि। ओवरऑल पीसफुल आहे। ॾिसो माण्हू खे अमन अमान मिलंदो त पोइ वरी ॿियूं शयुनि ते ॻाल्हि थींदो। अल्हम्दुलिल्लाह अमन अमान जैकबाबाद जो काफ़ी बहितर आहे। हा, बाक़ी डेवलपमेंट जी अगरि तव्हां ॾिसो त हिन वक़्तु मेगा ड्रेनेज जो प्रोजेक्ट जैकबाबाद जो तेज़ी सां हले थो। सॼे शहर तव्हांखे लॻंदो खुटराई पई हले ऐं हे फ़िलहालु त ईअं लॻंदो ॼण खंडर में घुमो था, पर ईअं ई थींदो आहे न। का शइ खे बहितरी ॾे जॾहिं वठी वेंदव त पहिरियों क़ुर्बानी ॾियणी पवंदी, तकलीफ़ सहणो पवंदो। ऐं हीउ कमु जेको आहे असांजे हाणे जो न आहे, पोइ नसलनि जे लाइ। इन करे मां चाहियां पियो त ड्रेनेज जो कम ते कोई कंप्रोमाइज़ न हुजे, क्वालिटी ते कोई कंप्रोमाइज़ न हुजे। ऐं जैकबाबाद जो ड्रेनेज जो जेको पहिरियों मसइलो आहे, ड्रेनेज ऐं स्वीट वाटर जो, इहो ॿई कम तेज़ी सां था हलनि। इहे कम सही थी वेंदा त पोइ वरी जैकबाबाद जी डेवलपमेंट ते स्वीट वाटर जे 30% शहर में, बल्कि इन खां बि वधीक सैकड़ो शहर में लाइनिंग ई न आहे विछायल। मां अर्ज़ु करे वञा, काफ़ी मसइला आहिनि, काफ़ी जाइनि ते अञा ताईं कनेक्शन न ॾिना विया आहिनि। पर इहो ई मसइलो मां USAID वारनि सां खयोंसीं। हाणे उन्हनि इन प्रोजेक्ट खे टेक ओवर कयो आहे। जेके बि जिते जिते लाइन न आहिनि उते लाइन विझंदा, जिते जिते पाणी न पहुचंदो उते पाणी पहुचाईंदा। जैकबाबाद ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 7 वॾा जेके उन्हनि जा वाटर रिज़र्व्स जंहिंखे चइबो उहे हूंदा। उहो इन शइ जी गारंटी हूंदी त जैकबाबाद में जिथे जिथे पाणी नथो पहुचे, उहो वाटर रिज़र्व रखण जो मक़सदु ई इहो आहे त उते पाणी पहुचाइण जो। त अल्हम्दुलिल्लाह उन ते तेज़ी सां कमु हले थो। मां पाण इन ॻाल्हि जो मॉनिटरिंग थो कयां। तव्हां कल्ह डेवलपमेंट जी हिकिड़ी मीटिंग कयमि, तव्हां पाण उते मौजूदु हुयो। तव्हां ॾिठो त सभिनीनि खां प्रोग्रेस ऐं इहो पुछां पियो त मुंहिंजे ख़्याल में शयूं बहितरी जी तरफ़ वञनि थियूं। मीर साहब, तव्हांखे ग़लति ब्रीफिंग ॾिनी थी वञे। जहिड़ी तरह सां तव्हांखे सिहत खाते पारां पोलियो फ्री जैकबाबाद ॿुधायो वियो। अॼु ताज़ो की असां पोलियो जो केस जेको आहे रिपोर्ट करे आया आहियूं, ग़लति फिगर्स ॾिनियूं पियूं वञनि। तव्हां समूरे जो समूरा जैकबाबाद ज़िले जा जेके इदारा आहिनि उहे तबाही जे किनारे ते पहुतल आहिनि। एग्रीकल्चर, लाइव स्टॉक, सिहत खातो, फॉरेस्ट खातो, पब्लिक हेल्थ खातो, इन सभिनी ते जेकॾहिं तव्हां नज़र विझंदव न त इहे तबाही किनारे ते पहुतल आहिनि। तव्हां सां ग़लति बयानी करे तव्हांखे उहो टोटल फेयर ॿुधायो पियो वञे जेके हक़ीक़तूं न आहिनि। ॾिसो, पहिरियों त इहो अर्ज़ु कयां त जैकबाबाद जा खाता न आहिनि, इहे सिंध जा खाता आहिनि।
जैकबाबाद ज़िले अंदरि कमु कंदड़ खाता जेका वञो जेसि ताईं पोलियो जो केस जी ॻाल्हि आहे, अगरि मूंखे ख़बर न आहे कॾहिं साम्हूं आयो आहे, अॼु जी ॻाल्हि कयो था। अॼु जी ॻाल्हि कजे थी हशमताबाद तव्हांजे ई हल्के जो हिकिड़ो ॻोठु आहे, उते पोलियो जो केस ज़ाहिर थियो आहे। उतां जो हेल्थ मर्कज़ 3 सालनि खां बंदि आहे। ज़बो नाली उन बिल्डिंग में तक़रीबन डॉक्टर 30 सैकड़ो डॉक्टर रीज़न ते वियल आहिनि। तव्हांजे पीपल्स पार्टी जी लेडीज़ विंग जो पुटु डॉक्टर आहे, उहो ख़ुदि 5 सालनि खां वठी की हिकिड़ो ॾींहुं ड्यूटी उन कोन कई आहे। अहिड़े ई हवाले सां केतिरा ई सवे डॉक्टर आहिनि, उहे वीज़न ते वियल आहिनि, तव्हांखे ग़लति बयानी करनि था खातनि वारा। स्पेसिफिक केसिस जेके हूंदा आहिनि उहो तव्हां जेके आहियो करे सघो था, छो की तव्हांजो कमु इहो आहे, तव्हां अल्हम्दुलिल्लाह कमु बि कयो था। मूंखे स्पेसिफिक केसिस जो त न आहे, मां जनरल ॻाल्हि थो कयां। तव्हां ॾिसो न हेल्थ सेक्टर जी अगरि ॻाल्हि कयो था त असां जिम्स अस्पताल जैकबाबाद इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस इन जे करे ठाहिरायो आहे त जेकी हेल्थ फैसिलिटीज़ माण्हुनि खे न आहिनि उहे उन्हनि खे मिलनि। इहो हिकिड़ो अहम प्रोजेक्ट हो जंहिंमें पर्सनली असां कोशिशि कईसीं ऐं हिलरी क्लिंटन साहिबा जी महिरबानी त उन्हनि जैकबाबाद खे ई असांजी रिक्वेस्ट ते असां चयोसीं त जेकी कुर्बानी जैकबाबाद जॾहिं ॾिनी तव्हां वॉर ऑन टेरर ते हलिया त लॉजिस्टिक सपोर्ट हितां तव्हां मिले पई, त तव्हां जैकबाबाद जे अवाम लाइ छा था कयो? जैकबाबाद जी इकानमी तबाह थी, तव्हांजे जॾहिं फोर्सिस हिते आया त उन जे उनमें असांखे इहो हॉस्पिटल बि मिलियो। इंशाअल्लाह तव्हांखे ख़बर आहे त तयारु थी वियो आहे, तक़रीबन तयारु थी वियो आहे। जल्द अज़ जल्द इन जी इफ़्तिताह बि थींदी ऐं शुरू थींदो। हीउ इलाइक़े पूरे इलाइक़े खे कैडर कंदो, बलूचिस्तान खे कैडर कंदो, पाड़ेसरी ज़िला कश्मीर खे, शिकारपुर खे, जेके बि आहिनि सभु। लोअर बलूचिस्तान सॼो डिपेंडेंट आहे जैकबाबाद ते। पर मीर साहिबु ॾिसो अक्सर थींदो या तरीक़ेकारी इहो हूंदो आहे त हिकिड़ी SNE मंज़ूरु थींदी आहे, उन खां पोइ सीट्स क्रिएट थींदियूं आहिनि, उन्हनि जी एड हलंदी आहे, उन खां पोइ अपॉइंटमेंट थींदी आहे। हिते त जैकबाबाद जे सभिनी खातनि में हेल्थ खाते में हर महीने 4 माण्हू 5 माण्हू अपॉइंट पिया थियनि। गुज़िरियल हिन महीने में बि 14 नयूं IDU खुलियूं आहिनि। पंहिंजी मर्ज़ीअ सां उहे IDU खोलाइनि पिया, बंदि करनि पिया, माण्हू अपॉइंट थियनि पिया। कंहिं MNA जी रिकमेंडेशन न आहे, कंहिं MPA जी रिकमेंडेशन न आहे, समूरे जो समूरो उतां जो अमलो गॾिजी सॼी करे इदारा वेठो तबाह करे। ॾिसो इहे मसइला त आहिनि, आइडेंटिफाई तव्हां कयो। ॾिसो इहे कीअं था कनि, जॾहिं असां चऊं था त इहो नौकरियूं मिलणु खपनि मेरिट ते, जंहिंजो हक़ु हुजे। हाणे ईअं ई को करे थो त इहो त सॼो फ्रॉड आहे, इहो ग़लति आहे। अगरि जीअं तव्हां चओ था, मां हिन ते बिल्कुलु डिप्टी कमिश्नर खे पाबंदि कंदुमि त अहिड़े क़िस्म जी नौकरियूं फौरी तौरु बंदि थियणु खपनि। इहो मसइलो आहे, जनरल मसइलो आहे। सिर्फ़ु जैकबाबाद खे तव्हां न कयो, हर जाइ ते एजुकेशन में छा थो थिए आहिनि, पर इहे ई फार्जरीज़ कीअं रुकंदियूं? ॾिसो कीअं रुकंदियूं, इहो रोकण वारा जॾहिं तुंहिंजो अवामी नुमाइंदो पाण कोशिशि कंदो। ॾिसो सिस्टम में ख़राबियूं आहिनि, हिते वेठा आहियूं न, इहो सिस्टम में बहितरी जी गुंजाइश आहे। सिस्टम में तालीम जो कल्ह तव्हां ॾिठो जेको एजुकेशन लिटरेसी रिपोर्ट वठां पियो त जैकबाबाद में ॾुख जी ॻाल्हि आहे, 20% छोकिरियूं एजुकेशन वठनि थी ऐं कोई 21-32% मर्द वठनि था। जेसि ताईं एजुकेशन बहितर न थींदी, जेसि ताईं माण्हुनि खे इहो ख़बर न पवंदो त शयूं बहितरी तॾहिं थींदी त तव्हांजो एजुकेशन सिस्टम बहितर थी वञे, तव्हांजो हेल्थ सिस्टम बहितर थी वञे ऐं वरी मुल्क में जमहूरियत हले। शयूं आहिस्ते आहिस्ते पाण ई जॾहिं जमहूरियत जो इहो गाॾी हलंदी त आहिस्ते आहिस्ते शयूं बहितर थींदी वेंदियूं। तव्हां ॾिसो हाणे जेकी शयूं थियनि थी, अगरि 8-10 साल पोइ ते वञो, उन में बहितरी आई आहे, सुॼागी माण्हुनि में आई आहे, अवाम में सुॼागी आई आहे, मीडिया अची वई आहे। मीडिया अॻे किथे हूंदी, हिकु लिमिटेड अख़बार हूंदा या सरकारी चैनल हूंदो, उहो जेको बि शयूं पेश कंदो। हाणे त मीडिया जे अख मां त कोई बची नथो सघे। जीअं हिते वेही तव्हां जेकी शयूं ॿुधायो था, 15-20 साल अॻे उहो कंहिंखे ख़बर ई न हूंदी त ईअं बि थींदो हूंदो। मूंखे ख़बर न आहे इहो सिस्टम कॾहिं हिननि शुरू कया, कीअं था करनि। आहिस्ते आहिस्ते शयूं ख़बर थी पवनि, अवेयरनेस वधे थी ऐं शयूं आहिस्ते आहिस्ते बहितरी जी तरफ़ वेंदियूं। पर अगरि जमहूरियत मुल्क में हलंदी रहे, जहिड़ी बि क़िस्म जी जमहूरियत आहे, सिस्टम जमहूरियत जो सिस्टम डीरेल न थिए त शयूं पाण ई पाण बहितरी जी तरफ़ वेंदियूं। मीर साहिबु ॾिसो, मालियाती इदारनि जी हिकिड़ी रिपोर्ट जारी कई वई आहे त गुज़िरियल 7 सालनि जे अंदरि
सिंध ऐं पंजाब ते 50,000 अरब रुपया ख़र्च थिया आहिनि, जिन मां 21,000 अरब रुपया सिंध ते ख़र्च थिया आहिनि। सिंध जो कहिड़ो इलाइक़ो सुधरियो आहे? ॾिसो, सिंध जो कहिड़ो इलाइक़ो सुधरे जी ॻाल्हि इहो थो कयां त बहितरी जी तरफ़ वञे थो। ॾिसो, रोड रस्ता ठहिया आहिनि। अगरि तव्हां इहो चओ त रोड रस्ता न ठहिया आहिनि, खोड़ रोड रस्ता सिंध गवर्नमेंट ठाहिराया अथनि, उनमें बहितरी थी आहे। सिंध में हाणे जंहिं नमूने मुख़्तलिफ़ शयुनि ॾे तव्हां ॾिसो, हॉस्पिटल्स ते तवजा आहिनि, मसइला आहिनि, लेकिन तवजा मिले थी। सिंध गवर्नमेंट ईअं न आहिनि। ख़ासि करे मां इहो चवंदुमि त रोड रस्तनि जे हवाले सां काफ़ी बहितरी थी आहे। त इहे शयूं हाणे बिजली, सिंध गवर्नमेंट खोड़ MNAs MPAs खे रिकमेंडेशन्स ते ॻोठनि में जिते बिजली न आहिनि उते बिजली हणे पियो, सुई गैस ॾिए थो। ईअं त आहे NFC अवार्ड जो उनखे जेको पैसो पूरो मिलणो आहे, अञा उहो बि नथो मिलेसि। लेकिन उनजे बावजूदि हिकिड़ी कोशिशि आहे कि सिंध गवर्नमेंट बहितरी करे, बहितरी जी तरफ़ वञे थो। ॾिसो, मसइला इहे जेके बि मसइला तव्हां आइडेंटिफाई था कयो, छा इहे मसइला हाणे थिया आहिनि या इहे मसइला पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आई आहे तॾहिं थिया आहिनि? न, इहे पर एॾी वॾी रक़म प्राउंशल अटानमी अनाउंस थियण खां पोइ, 18 तरमीम खां पोइ एॾी रक़म मिली आहे सूबाई सतह ते, उहो कुझु नज़र अचणु खपे। मां सम्झां थो, तव्हां अगरि ॾिसो त इन्हनि पैसनि जो वधि में वधि अगरि ख़र्चो थियो आहे त उहो रोड सेक्टर ते थियो आहे। ऐं तव्हां होॾे लोअर सिंध वञो, काफ़ी सुठा रस्ता, रोड वॾा सिंध गवर्नमेंट ठाहिराया आहिनि, त उन्हनि ते बि ख़र्चो थिए थो। हेल्थ सेक्टर ते ख़र्चो थो करे, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ ठाहिराइनि था, उन ते ख़र्चो थो थिए, फ्लाई ओवर ब्रिजिस ठहनि थियूं, उन ते ख़र्चो थो थिए। हाणे तव्हां ॾिसो, जैकबाबाद में असां 2-3 प्रोजेक्ट मंज़ूरु कराया आहिनि, त उहो सभिनीनि ते ख़र्चो थिए थो। त सिंध वॾो आहे। अगरि अमाउंट तव्हां वॾी ॻाल्हि था कयो त अमाउंट वॾो आहे, त पर सिंध बि वॾो आहे। ऐं केतिरा इरीगेशन सेक्टर ते वॾो ख़र्चो थो थिए, लाइनिंग थिए थी, जेको असांजे भई साहिबु इरीगेशन, जेकबाबाद जी इरीगेशन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त गढ़ी खैरो खां वठी गढ़ी तेगो ताणी बेगारी कैनाल जो हाल कहिड़ो आहे? लखें एकड़ जी आबादी जो दारो मदार इन बेगारी कैनाल ते आहे, उन ते कहिड़ो वर्क थियो आहे? ॾिसो, 2010 जहिड़ो गैर मामूली फ्लड कॾहिं न आयो, जंहिंसां तमामु घणो नुक़सानु थियो, ख़ासि करे बेगारी खे। इन खां पोइ 2012 जे बारिशनि में बि नुक़सानु थियो आहे। हाणे इहे कुझु शयूं पाइपलाइन में आहिनि, असां बि उन लेवल ते ॻाल्हायूं था त इहो तमामु ज़रूरी आहे। तव्हां सही चयो आहे त माण्हुनि जो रोज़गार इन ते आहे, बेगारी ते या ॿिया जेके बि मेजर केनाल्स आहिनि, जेके बि ज़मीनूं आबाद था कनि, उन सभिनीनि खे लाइनिंग जी ज़रूरत आहे, बहितरी जी ज़रूरत आहे। खोड़ प्रपोज़ल आहिनि। हिकिड़ो इहो बि प्रपोज़ल आहे कि गुडू खां वठी ऑल द वे सखर ताणी ऐं वरी अॻिते कोटली ब्राज ताणी जी टोटल लाइनिंग कई वञे, इन खे बहितर कयो वञे, त छोकी अॻियां वरी नेक्स्ट 50 खां 100 साल ताणी इहो पाणी जो जेको मसइलो आहे उहो उन 50-100 साल ताणी हल थी वञे। त इन क़िस्म जी शयूं आहिनि कंसिडरेशन में। अलाह कंदो सिंध हुकूमत इन में बहितरी आणींदी। इहो सुठी ॻाल्हि आहे। तव्हां ॾिसो था, तनक़ीद कयो था मीडिया जी जेकी अवेयरनेस आहे, लेकिन मां सम्झां थो सिंध गवर्नमेंट बहितरी जी तरफ़ इंशाअल्लाह ताला वेंदी। असां सां जेकबाबाद मां चूंडियल अवामी नुमाइंदो मीर एजाज़ हुसैन ख़ान जखरानी गॾु आहिनि। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। मीर साहब, तव्हां जेकबाबाद मां माण्हुनि 3 भेरा तव्हांखे चूंडियो आहे। जेकबाबाद जे इदारनि जी हाल हींअर आहिनि। तव्हां कॾहिं सरप्राइज़ कंहिं इदारे जो विज़िट कयो आहे? कंहिं सिहत खाते जो, कंहिं मुख़्तलिफ़ खाता आहिनि, कॾहिं को सरप्राइज़ विज़िट कयो त माण्हू मौजूदु आहिनि उते, जेतिरी बि मुक़ररी आहे ओतिरी उते हाज़िरी बि आहे? ॾिसो, पहिरियों त महिरबानी तुंहिंजे अवाम जी, जंहिं मूंखे 3 भेरा चूंडियो आहे। शायदि कुझु त मां कयो हूंदो जंहिंजे करे मूंखे 3 भेरा माण्हू त तव्हां सां मोहबत कनि था न? माण्हू मोहबत ज़रूरु कनि था, पर का ॻाल्हि त माण्हुनि खे वणी हूंदी न, जंहिंजे करे मोहबत था कनि। मोहबत पर माण्हुनि जी डिमांड्स बि आहिनि। ॾिसो, माण्हुनि जी ॾाढी तवक़ो आहे तव्हां मां। हा, त तवक़ा ते शायदि कुझु त लथो हूंदुमि, जंहिंजो मोट मूंखे हमेशह इलेक्शन खटाइण जी सूरत में ॾींदा आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह पार्टी जो वोट आहे, पीपल्स पार्टी जो। मां इहो न चवंदुमि त
मूंसां मोहबत बेशक कंदा हुजनि, लेकिन ही सॼो प्यार पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां अथनि ऐं शहीद मोहतरमा सां मोहबत अथनि। उन जो मां हिकिड़ो वर्कर आहियां, इन जे करे शायदि मूंसां मोहबत बि कनि था। हिकिड़े त उनजी ॻाल्हि आहे। हा, सरप्राइज़ विज़िट्स मां कंदो आहियां कॾहिं कॾहिं ज़रूरु। हॉस्पिटल जो हिकु ॿ दफ़ा सरप्राइज़ विज़िट ज़रूरु कयो, ख़बर पियो त अमलो मौजूदु न हूंदो आहे उते, उन्हनि खे काफ़ी छिॿी बि ॾिनी ऐं पाबंद बि कयुमि त इहो हुजनि। पर मां वरी सेम वक़्त में इहो बि न चाहींदुमि त जेको कमु हले थो मां विज़िट करे वरी हिकिड़ो लेटर लिखी छॾां ऐं वरी इहे जेतिरा माण्हू मौजूदु आहिनि वरी उन्हनि ते सस्पेंड थियनि, वरी हिते कमु उहो थिए। बाक़ी हा, विज़िट कंदो आहियां ऐं कंदो रहंदुसि बहितरी जे लाइ। ऐं माण्हू मौजूदु हुजणु खपनि। मां कल्ह जीअं मीटिंग कई, सभिनी इदारनि खे घुरायो, मां पाण नोटिस वरितो जेके जेके इदारनि जा माण्हू लाइव स्टॉक जी हालति तव्हां ॾिठी केतिरी शिकायती। हिकिड़ो माण्हू आहे या हिकिड़ो असिस्टेंट डायरेक्टर चए पियो या डिप्टी डायरेक्टर चए पियो, उनखे 4 अलाए 5 ज़िलनि जो चार्ज आहे। हाणे 4-5 ज़िलनि वारो चार्ज वारो किथां वेंदो? हिकिड़ो डॉक्टर आहे, उहो पूरे ज़िले में कुझु नथो ॾिए। फॉर एग्ज़ाम्पल फॉरेस्ट जी ॻाल्हि थी आहे त पाण वटि यादि थो कॾहिं वण लॻाइनि, त इहे शयूं वरियनि ताणी कॾहिं नज़र न आयो आहे त कंहिं केनाल ते, कंहिं शहर जे रस्तनि ते, कंहिं इलाइक़नि में इहे मसइला मीटिंगूं कयूं था, उनखां पोइ शयूं नोट थियनि था। हाणे मां ईंदुमि इन्हनि मिनिस्टरनि सां, उन्हनि खे चवंदुमि बाबा हीअ छा आहे, कहिड़ो, या त तव्हांखे मजबूरी छा आहे हिकिड़े ज़िले में या हिकिड़े माण्हू खे 3-3, 4-4 ज़िला छो था ॾियो? अगरि तव्हां वटि माण्हू न आहिनि त रिक्रूटमेंट कयो, नया माण्हू आणो। सिंध जा माण्हू बेरोज़गार घुमंदा था वतन, तव्हां एडवर्टाइज़मेंट करे ॿिया माण्हू आणो, पर गुड गवर्नेंस हुजणु खपे। हिकु माण्हू खे 5 4 चार्ज न हुजणु खपनि। फॉरेस्ट जे मिनिस्टर सां मिलंदुमि, उनखे अर्ज़ु कंदुमि त बाबा असांजा राजवाह ॾिसो सॼो शहर मां वेंदो आहे, अगरि इन ते वण थिए त केतिरी इन्वायरमेंट में बहितरी थींदी, या ॿियनि जायुनि ते, ॿियनि किनारनि ते, ॿियनि जायुनि ते इन जी बहितरी जी गुड गवर्नेंस जी ज़रूरत आहे। ॾिसो 23 खां पोइ माण्हुनि खे सभ खां वधीक जेके सहूलियतूं ॾियणु खपनि उहो पब्लिक हेल्थ वारो इदारो हूंदो आहे। पब्लिक हेल्थ जो को जेकबाबाद में किरदारु नज़र अचे थो? ॾिसो, पब्लिक हेल्थ जो किरदारु कहिड़े खाते खे खणी ॾिसंदो तव्हांखे उनजो किरदारु नज़र ईंदो? न, सिस्टम खे बहितरी जी ज़रूरत आहे, इनमें त को बि शक न आहे की ॾिसो शयूं, मां वरी बि अर्ज़ु कंदुमि, शयूं छा 4-5-6 साल पीपुल्स पार्टी जे दौर खां ख़राबु थी वियूं, इहे घणा अरसे खां ख़राबु आहिनि। पर सिंध में वधीक अरसो हुकूमत त पीपुल्स पार्टी जी रही आहे न। मां अर्ज़ु कयां इहो ख़राबु छो रहियूं आहिनि? तव्हां हिन मुल्क में जमहूरियत अगरि कंपेयर कयो न, जमहूरियत घणो अरसो रहियो आहे, डिक्टेटरशिप घणो अरसो रहियो आहे। जमहूरियत अगरि हलियो आहे त 2 साल हली, वरी को न को तरीक़ो करे उनखे हटाए वियो। उन जा अगरि को सुठा कमु प्रोजेक्ट हलनि पिया, उहो वरी ख़तमु थी वियो। 90s में ख़ासि करे सियासत में जॾहिं पीपुल्स पार्टी या नून लीग या पीपुल्स पार्टी अचनि पिया, उनमें इहो पियो थिए त हलणु कंहिं जमायत खे 2-2.5 साल खां मथे न पिया छॾनि, ॿियो जमायत अचे पियो, उहो वरी छा पियो करे, उहो वरी उन्हनि जा जीअं मोहतरमा 93 में शुरू कया IPPs, जेके अॼु बि थोरो घणो जेको बिजली आयो इहो पीपुल्स पार्टी जे करे थो, मोहतरमा जे करे थो। वॾो शोर मचियो, एतिरी महांगी बिजली, ये फलाना ठीरा, आयो नवाज़ शरीफ़, वठी IPPs खे विधे जेल में, हल वठी IPPs वारा भॼी विया। बिजली तव्हांजो हिकिड़ो एनर्जी क्राइसिस जो उन महिल कंहिं न सोचियो त BB जो छा हुयो सोच, ऐं पोइ उहे उन वक़्तु सियासी मैच्योरिटी न हुई। सियासी मैच्योरिटी जी ज़रूरत आहे। तव्हां ॿुधायो कॾहिं तव्हां ॾिठो पार्लियामेंट हिकु थिए? कॾहिं बि न थियो आहे तारीख़ में। ॾिसो, हमेशह जॾहिं पार्लियामेंट में ख़बर हो ख़तरो आहे त ॿी धुर एक्टिव थी वेंदी त जीअं इहे वञनि असांजी बारी अचे। पहिरों भेरो थियो आहे त पार्लियामेंट मैच्योरिटी जो शो कयो आहे त न, असांजे पार्लियामेंट ते हमिलो थींदो त असांखे ख़बर न आहे असां कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखूं था, लेकिन असां पंहिंजे हिन मुक़दस इदारे खे ख़तमु करणु न ॾींदासीं। शयूं बहितरी जी तरफ़ ईअं वेंदियूं। जॾहिं तव्हां हिकिड़ी सियासी मैच्योरिटी हूंदी, हिकिड़ी जमहूरियत हलंदो, पोइ आहिस्ते आहिस्ते इदारा बि बहितरु थींदा, आहिस्ते आहिस्ते शयूं बहितरु थींदियूं। हाणे ॾिसो, जेके जीअं मूंखे जेतिरो अरसो थियो आहे सियासत में, कुझु शयुनि जी मूंखे शायदि 5-7 साल अॻे ख़बर न हुई, हाणे मूंखे ख़बर पए थी त हिननि खे बहितरु कीअं करिणो आहे, छा करिणो आहे। त आहिस्ते आहिस्ते मां वरी बि चवंदुमि पॉलिटिकल सिस्टम खे हलणु खपे, जमहूरियत खे हलणु खपे,
ऐं सियासतदाननि खे मौक़ो ॾिनो वञे ऐं इहो सिस्टम हलंदो, शयूं बहितर पाण थी। मीर साहब तव्हां ॻाल्हि कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वक़्त में बिजली एनर्जी वारी सूरत हाल बहितर थी। जैकबाबाद ज़िले जो कुझु ई वक़्तु अॻु में हिसो रहंदड़ कश्मीर ज़िलो जेको हाणे अलॻि सां ज़िलो थियो आहे, उते मौजूदु मुल्क जो अहम बिजली घर जंहिंमें तक़रीबन 16 बिजली पैदा कंदड़ यूनिट्स लॻल आहिनि, जंहिंजी कैपेसिटी 2700 मेगावाट बिजली आहे पैदा करणु आहे। पर बदकिस्मती सां 5 यूनिट सिर्फ़ु फंक्शनल आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उहो MNA उतां चूंडियल आहे, उनखे कॾहिं इहा तौफ़ीक़ न थी आहे त उन बिजली घर जो कॾहिं वञी विज़िट करे। जेकॾहिं पंजाब जी बिजली बंदि थिए थी त PM नोटिस वठे थो, उतां जो CO मुअतल थिए थो, उतां जा ॿिया इंजीनियर मुअतल थियनि था। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंडियल नुमाइंदो आहे, उतां जो MNA आहे, वफ़ाक़ी नुमाइंदो आहे, उन त कॾहिं वञी इहा ज़हमत न कई आहे उनखे बिजली घर खे चेक करे। चंद 100 यूनिट हिन महिल ताणी बि उनजी पैदावार आहे। ॾिसो हाणे अर्ज़ु इहो आहे त इहो वरी उन MNA जी ॻाल्हि था कयो। पीपल्स पार्टी त उनखे नथी चए त तूं न वञ, या पीपल्स पार्टी त हमेशह इहा ई चए थी त तव्हां ख़िदमत कयो आहे। माना चेक एंड बैलेंस न आहे न। बिल्कुलु पीपल्स पार्टी तव्हांखे यादि हूंदो मोहतरमा जॾहिं हिते आई जैकबाबाद, यादि अथव शहीद थियण खां 7 ॾींहं अॻे 2007 में। पर तव्हांखे यादि हूंदो जंहिं जंहिं कैंडिडेट्स खे टिकट ॾिनई, असांखे सभिनीनि खे कढी चई बीहो हिते लाइन में, सभिनीनि खे लाइन में बीहारे करे पाण जेको चवंदी वई असांखे कढ चयो त तुम इस अवाम की खिदमत करोगे, मैंने इसलिए आपको टिकट दिए कि आप इनकी खिदमत करें, आप मुझसे वायदा करें कि आप इनकी खिदमत करेंगे, आप इनके काम करेंगे। उन्हीं जी तो सोच। सर मोहतरमा ज़बानी कलामी हलफ वरितो न हिकिड़ो, ठीकु ज़बानी कलामी आहे। जैकबाबाद मां मौजूदा चूंडियल MPA जेको उन उते सॼे पब्लिक जे साम्हूं मोहतरमा खां माफ़ी वरिती ऐं मोहतरमा सां हिकिड़ो ज़बानी कलामी हिकिड़ो हलफ बि खयो। उन पंहिंजे पुट खे टिकट ॾियारी, उन्हनि माण्हुनि सां वेधन कई, उनजे पुट जैकबाबाद में नज़र ई न पियो आयो, वरी बि पीपल्स पार्टी उनजे पीउ खे टिकट ॾिनी। ॾिसो मां वरी इहो चवंदुसि त इनमें पार्टी खे केरु चवंदो आहे टिकटूं ॾियो हिननि खे? लोकल हितां जा ई चवंदा आहिनि पार्टी उनजे चवण ते टिकट ॾिनी। पार्टी जो को पार्टी जो जैकबाबाद में तव्हां ते फेथ आहे? बिल्कुलु आहे। तव्हांजी रिकमेंडेशन अण ऐलानियल तौर ते वञे थी, उहो माण्हू उतां जो सिलेक्ट पीपल्स पार्टी उनखे टिकट तॾहिं ॾिए थी, छो जो तव्हां वधीक फेथ करे थी पाकिस्तान पीपल्स पार्टी जैकबाबाद मां तव्हां ते, त तव्हां अहिड़े माण्हुनि खे छो था पोइ रिकमेंड कयो? अर्ज़ु कयां त पार्टी जी त महिरबानी आहे, उहो जेकी इज़त मूंखे ॾिए थी इहा उन्हनि जी महिरबानी आहे, जेतिरो भरोसो मूं ते थी करे इहा बि महिरबानी। मां अर्ज़ु करे वञा हिते पोइ जेकी 2008 जी असांजी गवर्नमेंट ठही ऐं जेके 2 MPAs जंहिंखे टिकट न मिली, उन्हनि जो बल्कि 3 MPAs जंहिंखे टिकट न मिली, अगरि यादि हूंदो गड़ी खेरे में गुलाम मोहम्मद शैलानी हो MPA, उनखे टिकट न मिली, मुमताज़ ख़ान खे मिली उतां। तव्हां जैकाबाद में अचो त रहीम खे न मिली, अब्दुल रहीम खोसे खे, उनजे वालिद साहिबु सरदार मोहम्मद मुकीम खोसे खे मिली। ऐं अगरि ठुल में वञो त मीर हसन खोसो MP हो असांजो, उनखे टिकट न मिली, सोराब सरकी खे टिकट मिली। हाणे इहो ई रीज़न हो त असां महसूसु कयोसीं, क़यादत खे ॿुधायोसीं त भई हिननि MPAs जी परफॉर्मेंस सही न रही आहे, इन्हनि खे चेंज कयो वञे। हाणे जैकाबाद वारे केस ते थो अचां। गड़ी खेरी जी तव्हां ॻाल्हि कई, गड़ी खेरी मां गुलाम मोहम्मद शैलानी खे टिकट न मिली ऐं हिन भेरे बि उनजी धीअ खे MPA बणायो वियो, जंहिं RDD में पैसा विझराए MPA फंड जा पैसा ई कढाए वई, त उनखे ॿीहर कहिड़ी ज़रूरत हुई MPA कराइण जी? हाणे उन जो मूंखे ख़बर न आहे छा कयईं। मां अर्ज़ु करे वञा त गड़ी खेरे में इहो एक्शन थियो, जनरल सीट ते शैलानी साहब खे न मिली, उनजी परफॉर्मेंस सही न हुई जेके असां क़यादत खे ॿुधायो। हितां जी जॾहिं ॻाल्हि था अचो न, वाक़ई अब्दुल रहीम खे जेकी टिकट मिली उहा फस्ट टाइम हुयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां MPA थी वियो, यंग नौजवान हो, असांखे कंहिं सोचियो ई न हो त ईअं निभागो थींदो, मिलंदो न कंहिंसां, को कमु न कंदो, कंहिंखे कहिड़ी ख़बर। पर उन न कयो, इन जे बेस ते असां चयो ठीकु आहे, खोसो फैमिली मैटर करे थो। खोसा फैमिलीज़ हमेशह, तव्हां अगरि PS14 जो रिकॉर्ड ॾिसो, वधि में वधि को MPA थियो आहे इन 14 में, त उहो खोसो ट्राइब जो थियो आहे, पीपल्स पार्टी जी टिकट ते, पर घणो करे खोसो ट्राइब मैटर करे थी हिते। असांजो हिन जो पीउ पुराणो सियासतदान आहे, उहो पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखियलु हो, पीपल्स पार्टी जो MNA बि रही चुको हो, पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बि रही चुको, पीपल्स पार्टी जो पुराणो। असां सोचियोसीं उन खे, तव्हांखे ख़बर हूंदो मुंहिंजे ख़्याल में 90 जी इलेक्शन ई
जेको हू खटे वियो ऐं इलाही बख़्श साहब कोर्टनि जे ज़रिए जेको बि तरीक़ो करे हुनखे हारायो। 90 खां पोइ हू कॾहिं नुमाइंदो न थियो। 90 खां पोइ कॾहिं नुमाइंदो न थियो। 2013 जे इलेक्शन में असांखे इहो ख़्यालु हो पुराणो सियासतदान आहे जेको अवाम में एतिरो अरसो रहियो आहे, अवाम जे पल्स खे सम्झे थो, उहो कमु बहितर कंदो। पर हाणे इहा कहिड़ी ख़बर हूंदी त भाउ पुट त छा वरी पीउ वरी सयो सिंधी में चवणी आहे त तर जा गाबा ॾिसी अंदाज़ो लॻाइबो आहे त हितां जा माण्हू कहिड़ा हूंदा, उनजे पुट जा प्रकार अहिड़ा हुआ त पोइ तव्हां पीउ ते कहिड़ो फेथ कयो? पीउ पीउ पुराणो सियासतदान हो न, उन जो जेको माज़ी हुयो, माज़ी जेको उहो। पर हिते म्यूज़ियम त ठाहिणो न हुयो न, पुराणो सियासतदान आहे त असांखे मूर्ति रखणी आहे उनजी। दफ़ा झूनो न, पर एक्सपीरियंस हो, सीज़न्ड पॉलिटिशियन हो असांजो, उन घणो सिखियो हूंदो, छोकी उनखे तकरीरनि में स्पीचिस में तव्हां मीडिया जे ज़रिए सभु उन्हनि खे ॿुधाईंदा। पर अहिड़ियूं शयूं आर्कियोलॉजी वारनि जे हवाले करणु खपंदियूं आहिनि न साईं। इहो ख़बर न हुयो न त हाणे हीउ जेको आहे अची अहिड़े कमु कंदो या माण्हुनि सां न मिलंदो, पर थोरी उनजी सिहत बि सही न आहे, अलाह उनखे सिहत बि ॾे, हयाती बि ॾियनि, सिहत कुझु बहितर थियनि। शायदि सिहत बहितर थींदो त पोइ मुंहिंजे ख़्याल में अवाम सां मिलंदा बि सही, कमु बि कंदा। कुझु कोर्ट जा केसिस जा बि इशू हुअसि, उन में बि बिज़ी रहियो आहे। मां उनखे बेनिफिट ऑफ डाउट थोरो ॾियां थो, अलाह कंदो बहितर थींदो त टाइम ॾींदो, मां सम्झां थो, उमेद थो कयां त जेकावाद वारनि खे टाइम ॾिए, छोकी जेकावाद वारनि जो हक़ु आहे। मूंखे टीम खपे, अकेलो MNA मां जेतिरी बि कोशिशि कयां, पर मूंखे हेठियां MPs बि खपनि जेके मुंहिंजी मदद करनि, अवाम जो ख़िदमत करनि। तव्हां ॾिसंदा जॾहिं मां हिते हूंदो आहियां त सॼो लोड मां ते अची वेंदो आहे। अगरि मुंहिंजो MPs बि उहो लोड थोरो शेयर करे त मुंहिंजे लाइ बि आसानी हूंदी, हुनजे लाइ बि आसानी हूंदी, ऐं असां पार्टी जी बि ख़िदमत करे सघूं था, अवाम जी बि ख़िदमत करे सघूं था। जैकबाबाद जो MNA मीर एजाज़ हुसैन दुआ थो करे त अलाह करे शल जैकबाबाद में चूंडियल MP जी सिहत बहितर थिए त को माण्हुनि सां मिले ऐं माण्हुनि जा मसइला ॿुधे। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। मीर साहब, जैकबाबाद ज़िले में तक़रीबन को 530 तरक़ियाती स्कीमूं हलंदड़ आहिनि। पैसा जैकबाबाद में रिलीज़ एतिरी आहे कोन। इहे 530 स्कीमुनि ते कमु किथां थींदो? इहे त स्कीमूं रुली वेंदियूं, हिकिड़ी ठाराईंदो त ॿी अध में रुली वेंदी। हिकिड़ो रोड ते जेकॾहिं अॻ में 20 लख रुपया ख़र्चु थियल आहे ऐं उहा 3 सालनि खां पोइ वरी ॿीहर उन ते कमु शुरू थींदो त उहो पहिरियों कमु त ख़तमु थी वेंदो। अहिड़े क़िस्म जी स्कीमूं छो थियूं एतिरियूं वधीक तव्हां स्कीमूं रखो था, पोइ उन ते कमु नथो थिए? मां तव्हांखे अर्ज़ु कयां, इहा तव्हां सही निशानदेही कई आहे। इहो अगरि स्कीमुनि जो तव्हां पीरियड ॾिसो न, इहे स्कीमूं कहिड़े पीरियड में ॾिनी वियूं आहिनि, इहो ई त मसइलो हूंदो आहे। मां छो चवंदा आहिनि पॉलिटिकल सिस्टम खे वधणु खपे, पॉलिटिशियन खे अॻिते हलणु खपे। हीअ स्कीमूं मां डेवलपमेंट कमेटी जो पाण हितां जो जैकबाबाद डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन आहे। अॻे पोएं दौर में बि पाण हुउमि, हाणे बि मां आहियां, मूंखे नोटिफाई कयो अथनि। हाणे हीअ स्कीमूं उन वक़्तु थियूं जॾहिं इलेक्शन अनाउंस थी वियो, असां इलेक्शन प्रोसेस में आयासीं। इंचार्ज जेके बि हा कामोरा शाही हो, उन्हनि खे जंहिं ॾिनो कीअं ॾिनो न, मां पाण जॾहिं इहो ADP बुक छापिजी वियो, जॾहिं स्कीमूं बाद में ॾिठुमि, जॾहिं इलेक्ट थी आयुमि, मां हैरान थी वियुमि एतिरी स्कीमूं कंप्लीट कीअं थींदियूं। हाणे पोइ उन जो तरीक़ेकार इहो ई कयो। हाणे हिकिड़ो त इहो आहे त स्कीमूं कंहिं न कंहिं जे इलाइक़े जी ॾिनल आहिनि। हिकिड़ो त अगरि उनखे कढूं था बि मसइलो थो थिए, पोइ उतां जा वोटर, उतां जो मोतबर अमीर सभु नाराज़ था थियनि, साईं मीर साहिबु असांजी स्कीम कटे छॾी। पोइ मां इहो चयो आहे त प्रायोरिटाइज़ कयोसीं की भई जेके जेके स्कीमूं घणी इम्पॉर्टेंट आहिनि, तमामु ज़रूरी आहिनि, उन ते पैसा रखो, हुननि ते बसि ऑनगोइंग में फ़िलहालु रखी छॾियो। घटि में घटि प्रायोरिटाइज़ करे उहो असां बहितर कयोसीं। ॿियो तव्हांखे अर्ज़ु कयां, ॿी बि हिकिड़ी वजह स्कीमुनि वधण जी इहा बि आहे, 2010 में फ्लड आयो तबाही जी, ऐं उनखां पोइ अञा सिधा ई न थियासीं। 2012 जी बारिशूं जेकी पाकिस्तान जी तारीख़ में रिकॉर्ड बारिशूं, जैकबाबाद में एतिरी बारिशूं कॾहिं बि न थियूं आहिनि, जेके 2012 में जेकी बारिश थी, उन बि तबाही करे छॾी। हाणे उन में बर्बादी एतिरी थी वई, रिसोर्स लिमिटेड आहे, 13 में इलेक्शन में पिया वञूं, त उनजे करे बि स्कीमूं कुझु वधीक अची वियूं आहिनि। हाणे हिकिड़ो त मां कोशिशि कंदुसि, CM खे चवंदुमि, चीफ मिनिस्टर साहिब खे अर्ज़ु कंदुमि, अदी साहिबा खे, असांखे एक्स्ट्रा पैसा ॾिना वञनि अगेंस्ट दीज स्कीम्स, जीअं असां इन स्कीम्स खे मुकमल करे सघूं। या ॿियो कमु इहो कंदुमि त जेकी नयूं स्कीम्स आहिनि,
मां ॻाल्हाईंदुमि उन ते घटि पैसा रखी उन्हनि नई स्कीमनि जा पैसा बि हिननि ते रखी करे हिननि खे कंप्लीट मिसाल ॾिसो जेकबाबाद खे छॾे करे शिकारपुर आहे, कंदकोट कशमोर आहे, भर वारे ॿियनि ज़िलनि जूं स्पेशल ग्रांट्स सूबाई हुकूमत पारां ॾिनी पई वञनि, त आख़िर जेकबाबाद ज़िले कहिड़ो ॾोह कयो आहे जो उनजे लाइ CM साहिबु स्पेशल ग्रांट्स नथो ॾिए जंहिं ते उहो तरक़ियाती स्कीमूं पूरियूं कराए सघजनि या ॿिया प्रोजेक्ट पूरियूं कराए, सिर्फ़ु घुमी फिरी हिकिड़ी ADP उहो सिर्फ़ु ADP में कीअं थींदो कमु? न जेकबाबाद खे ग्रांट ॾिनो वियो आहे, 40 करोड़ रुपया मां वरिता आहिनि जेकबाबाद जो ग्रांट, उनजो प्रोसीजर मुकमल थी वियो, AA। तव्हां भर वारे ज़िलनि जी ग्रांट्स चेक कयूं न कॾहिं शिकारपुर जूं, कंदकोट कशमोर जूं, उन्हनि जी ग्रांट्स उन्हनि जो उन्हनि खे मिलियल मां सम्झां थो इहो मिसाल थोरो तव्हां इन्हनि ज़िलनि जो बि तक़रीबन असां जहिड़ो हाल आहे, अगरि कमु नथो थिए उहा अलॻि ॻाल्हि आहे। न ग्रांट जे हवाले सां थो चवां, ॾियणु खपनि, इन्हनि ज़िलनि खे घणो ॾियणु खपनि, इहो उन्हनि खे वधीक न असां खां तव्हांखे मां ॿुधायां, इहो वाक़ई ज़्यादती आहे। ही ज़िला जेके आहिनि ख़ासि करे जेकबाबाद, कशमोर कंदकोट हुजे, इवन कंबर शदाद कोट हुजे, इहे ज़िला पोइते पियल आहिनि। इन्हनि खे हमेशह तव्हां ॾिसो न, अगरि बुक्स ॾिसो, सालनि जे ॾिसो, कहिड़ी बि हुकूमत आई, इन्हनि ज़िलनि खे हमेशह कंपेरेटिवली पैसा घटि ॾिना विया आहिनि। ऐं मां इहो हर फोरम ते हाणे खयो आहे त असां सां इहो छो था कयो, हाणे शयूं बहितरी थियनि थियूं। हाणे जंहिं लेवल ते मां खणा थो, मां बि हाणे तो वांगुरु होशियारु थी वियो आहियां, फिगर्स खणी थो वञा त भई हिन ज़िले खे हेतिरा पैसा ॾिना अथव, हिन ज़िले खे हेतिरा, त जेकबाबाद खे हेतिरा छो? माना मूंखे होशियारी जो सर्टिफिकेट ॾियो था तव्हां। तव्हां फिगर्स करे ईंदा, त हाणे असां बि इहो था कयूं त फिगर्स कलेक्ट करे इहो कयूं था। हाल जेकबाबाद खे हाणे ग्रांट बि मिलियो आहे, जेकबाबाद खे डेवलपमेंट मद में वाइदो कयो वियो आहे त अञा वधीक पैसा ॾींदासीं, अलाह कंदो। सिंध गवर्नमेंट खे बि पैसनि जो इशू आहे, हालत पैसनि जे लिहाज़ खां फेडरल उन्हनि जा रोके वेठी आहे, उन इशू खे बि असां खणूं था त सिंध खे पैसा ॾिना वञनि। पर जेकबाबाद जो स्पेशल पैकेज जीअं ईंदो, इन खां पोइ मुंहिंजो वाइदो आहे CM सिंध खे न छॾिबो, जेकबाबाद जे लाइ वधीक ग्रांट बि आणिबो ऐं इन्हनि स्कीमनि खे इनशाला सभिनीनि खे मुकमल करण जी कोशिशि कंदासीं। भला हिते ॻाल्हि कई वई हुई त असां वटि कैडेट कॉलेज वारो मनसूबो जल्द शुरू थींदो, उहो बि अञा ताईं माण्हुनि खे ओसीड़ो। तव्हां ॻाल्हि कई रिंग बंद जी, बलूचिस्तान वारनि सिम शाख ते पंहिंजे पासे ॾांहुं उनजो कप ॾाढो मज़बूत करे छॾियो आहे, पंहिंजे शहर खे जाफ़राबाद खे रिंग बंद ॾेई छॾियो आहे, पर असांजो अञा ताईं उहो रिंग बंद बि कोन ठही सघियो। ओरे पासे ॾांहुं उहो सिम शाख वारो पासो बि मज़बूत न थी सघियो। ओवर फ्लाई वारी प्रोजेक्ट जी तव्हां ॻाल्हि कई हुई 4 महीना अॻु में, जॾहिं तव्हां सां असां प्रोग्राम कयोसीं, तव्हां चयो हो त जेकबाबाद में तमामु वॾा मेगा प्रोजेक्ट्स अचनि पिया, पर अञा उन्हनि जी शुरूआति न थी आहे। ॾिसो, प्रोजेक्ट मंज़ूरु ज़रूरु थिया आहिनि, मां अॼु बि चवां थो इहे सभु प्रोजेक्ट मंज़ूरु थिया आहिनि। साईं, मंज़ूरी वारे कागज़ जो तावीज़ ॿधी त न छॾींदा न माण्हू हितां जा? फिनेंशियल कंस्टेंट्स आहे, कुझु इशूज़ आहे, उहो वञी अल्हम्दुलिल्लाह हाणे वञी हल थिया आहिनि, डिसेंबर में वञी। त मां सम्झां थो, मां उमेद थो कयां जनवरी खां इहे रिलीज़िस शुरू थी वेंदा। कुझु रिलीज़िस जीअं मां चयो, जेकबाबाद जो ड्रेनेज जो 32 करोड़ रुपया मां रिलीज़ कराया कल्ह 32 करोड़ रुपयो जो टोटल 100% माना फुली फंडेड आहे, फुली फंडेड कराए छॾियो आहे। हाणे ही स्कीम असांखे 3 जून ताईं कंप्लीट करिणो आहे। 3 जून ते नथा थियूं, जेको मां उते कमिटमेंट ॾेई त तव्हां पैसा फुल रिलीज़ करायो, मुंहिंजो इहो कमिटमेंट आहे त असां 3 जून ते पूरो कंदासीं। अगरि नथा कयूं पूरो, त जेके पैसा बचंदा वरी लैप्स थी वापसि हलिया वेंदा। त इन करे मां कल्ह कैटेगोरिकली मीटिंग में इहो लाउड एंड क्लियर मैसेज ॾिनो आहे त दिस स्कीम शुड बी कंप्लीटेड, मस्ट बी कंप्लीटेड बिफोर 30 जून 2015। हाणे ॾिसो, इहो बि हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट जेको जेकबाबाद खे पैसा मिली विया आहिनि, शायदि ॿियनि ज़िलनि खे अञा आस्ते आस्ते मिलनि था। छोकी मुंहिंजी सभ खां वधीक प्रायोरिटी ड्रेनेज जी, मां चयो पहिरियों इन्ही जा रिलीज़िस वठां, हाणे रिंग रोड जी प्रायोरिटी हूंदी, ओवर ब्रिज जी प्रायोरिटी हूंदी, या ॿियूं जेके बि कैडेट कॉलेज हाणे प्रायोरिटी हूंदी, हाणे उन्हनि ते कड लॻिबो। इनशाला ही जेके बि प्रोजेक्ट्स ॿुधायां थो, इहे इनशाला जल्द शुरू थी वेंदा। ॿियो सभु तव्हां अवामी नुमाइंदा आहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बानी चेयरमैन ज़ुल्फ़कार अली भुट्टो ओचितो कॾहिं कहिड़े शहर जी बाज़ार में नज़र ईंदो, कॾहिं कंहिं रेड़ी वारे वटि नज़र ईंदो। तव्हां उनजा फॉलोअर आहियो, तव्हां वटि VIP कल्चर ऐं आम माण्हू जे विच में डिस्टेंस नज़र थो अचे। तव्हां इहो चयो था? कॾहिं मीर एजाज़ हुसैन ख़ान जखराणी खे
ओचितो कंहिं रेड़ी ते कंहिं न ॾिठो आहे। तव्हां मूंखे पोइ मीर साहिब जे बंगले ते ॾाढो क्राउड आहे। तव्हां न बंगले ते क्राउड आहे, पर मां क्राउड में वेंदो आहियां। तव्हां मूंखे अलाए न ॾिठो शहर जो विज़िट मां ओचितो निकिरी वियुमि, अकेलो पहिरें पंधु विज़िट कयुमि मां। मीर साहिब विज़िट पंधु ई थींदा आहिनि। हा, निकिरी वियुमि। मूंखे उहो काशीरा पुल वारो फलूदो वारो बि यादि आहे, मां हुन सां वञी गॾु वेही रहियुमि। अगरि तव्हां हुयो, मां मुख़्तलिफ़ जेके आहिनि जूतनि वारनि वटि वञी वेही रहियुमि, सोनारे वटि वञी वेही रहियुमि, काफ़ी देरि वेठुमि, कचहरी कयुमि, किथे चांहि पीतुमि, किथे बोतल पीतुमि। त इहो कंदो आहे मूंखे, बल्कि मूंखे पंहिंजो इहो करण सां हिकिड़ी त आवाम सां राब्तो थिए थिए, ॿियो पंहिंजो नंढपणु यादि ईंदो जॾहिं काशीराम पुल ते वञी फलूदो खाईंदा हुआसीं या टेऊंराम पुल ते वञी दही भल्ला खाईंदा हुआसीं। उहे शयूं यादि पई अचनि। हिकिड़े हिन शहर सां तालुक ख़ुशी थिए थी त इहे शयूं असां नंढेपणु ॾिसंदासीं, या राजवा हिते वहंदी असां ॾिसंदा हुआसीं, माण्हू तड़ पिया कंदा, लेडीज़ जो अलॻि हिकिड़ो परदे जो सिस्टम हो राजवा ते, मूंखे उहो बि यादि आहे। त बिज़ी बि हूंदा आहियूं, लेकिन कोशिशि कयां थो वक़्तु ॾियां जेक बाबाद खे वधि में वधि वक़्तु ॾियां। हाणे बि तव्हां ॾिठो था काफ़ी ॾींहंनि खां हिते आहियां, मुख़्तलिफ़ जाइनि ते वेंदो आहियां, मुख़्तलिफ़ कॉर्नर मीटिंग्स कंदो आहियां। उते केरु हूंदा आहिनि? जेक बाबा जा इहे त माण्हू हूंदा आहिनि, उहे पंहिंजा मसइला ॿुधाईंदा आहिनि। ग़रीब पाड़ा आहिनि असांजा केतिरा, ADC कॉलोनी, सबायो गढ़ी, जाफ़राबाद, हालत काफ़ी ग़रीब माण्हू आहिनि। आदमशुमारी शहर जी वधी वई आहे, रिसोर्सिस एतिरा न वधिया आहिनि, त मसइला त आहिनि। पर मां इहो आहे त नेक नियती सां माण्हू कोशिशि करे मसइलनि खे आहिस्ते आहिस्ते हल करण जी। अलाह कंदो तव्हां इन 5 सालनि में 50-60% में असां मसइला हल कयोसीं त वॾी कामयाबी थी वञे। मीर साहिब, तव्हां माण्हुनि खे यकीन ॾियारियो था त माण्हुनि जो सभ खां जीअं मेजर प्रॉब्लम, तव्हां पाण ई ॻाल्हि कई त ड्रेनेज वारो प्रॉब्लम आहे, स्वीट वाटर आहे, इहे बुनियादी मसइला आहिनि जैकबाबाद जा। इहे केतिरे अरसे ताईं तव्हां सम्झो था त ख़ासि तौर ते इहे मसइला हल थी वेंदा? हिकिड़ो त ड्रेनेज जो तव्हांखे चयो आहे, डेट ॾिनो आहे 3 जून 2015। इन ताणी इहो प्रोजेक्ट मुकमल थियणु खपे ऐं मुकमल थी इहो पंहिंजो स्कीम हलणु खपे। इन ते त ॿी ॻाल्हि ई न आहे। जेसि ताईं स्वीट वाटर जो प्रोजेक्ट आहे, उन जो कल्ह तव्हां मीटिंग में वेठा, मां उन्हनि खां डेट पुछियो त कॾहिं ताणी तव्हां मुकमल कयो, त उन्हनि चयो त सर हिन वक़्तु ताणी तव्हांखे असां डेट नथा ॾियूं, पर उन ते कमु तेज़ी सां हले थो। इहे त 2 प्रोजेक्ट आहिनि, इहा मुंहिंजी प्रायोरिटी आहे। त इहो 2 प्रोजेक्ट, ॿियो 2-3 क़ाइदे आज़म रोड जी हालति ख़राबु आहे, कोटिया रोड जी हालति ॾाढी ख़राबु आहे। इहो ॾुख थींदो आहे मूंखे NH ते ख़ासि करे, उहो सिंध सां इहो सलूक छो कंदा आहिनि। हाणे ॾिसो 6-7-8 करोड़ जो रोड आहे, ऐं पंजाब में तव्हां ॾिसो केतिरा करोड़ा रुपया NH ख़र्च कंदी आहे। जॾहिं सिंध जो वारो ईंदो आहे त उते हिननि खे मसइलो थिए थो। हाणे उन ॾींहुं इन जे मेंबर सां बसि विढ़ी पियो आहे न, बसि मां वठी वियुसि उन्हनि खे, त 8-10 करोड़ जे प्रोजेक्ट खे 1 साल 2 सालनि खां रोलाए थो, हिते पैसा ॾियण में तप थो चढ़ेसि। हाणे मूंसां वाइदो कयो अथसि त जनवरी में मां हिन जा टेंडर खोलींदुमि ऐं जनवरी में इन खे अवार्ड कंदुमि ऐं फेबरवरी खां इनशाला कमु शुरू थींदो। ॾिसंदासीं, कयो त ठीकु आहे, न त असेंबली त आहे, छिकाईंदासीं इनशाला। त इन क़िस्म जी शयूं आहिनि, उन खे असां चाहियूं था त इहे शयूं जेका जी ज़रूरत आहिनि। लेकिन पहिरियों प्रायोरिटी जीअं मां चयो ड्रेनेज, स्वीट वाटर, पोइ रोड रस्ता आहिनि, ऐं कोशिशि कंदासीं ऐं अवाम खे बि साथ ॾियणु खपे। तव्हां हिकिड़ो अर्ज़ु कयां, घिटियनि में रस्तनि में घुमां थो, इंक्रोचमेंट जेके था कनि, उहे नालियूं बंदि था करे छॾनि। नालियूं बंदि कंदो, पंहिंजो शहर तो पंहिंजे शहर खे ख़राबु कंदो। नालियूं बंदि हूंदियूं त TMA वारो किथां वेंदो, लाकिड़ो कीअं विझंदो, सफ़ाई कीअं कंदो? तव्हां एतिरा धिका हणी छॾिया आहिनि, त उहो महिरबानी तव्हांजे वसाक़त सां मां चवणु थो चाहियां, महिरबानी करे इंक्रोचमेंट खे ख़तमु कनि। मीर साहिब, जेकॾहिं TMA जो अमलदार किथे वञी इंक्रोचमेंट थींदी हूंदी, उतां 5000 वठी मोटी ईंदो, ऐं कंहिं नाली जे मथां को धिको ठाहींदो, उनखां 2000 वठी मोटी ईंदो, त अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल इहा बदतर थींदी रहंदी। उन्हनि जो चेक एंड बैलेंस रखण जी ज़रूरत आहे। न छा उहो त TMO त चलो 2000-5000 वठी कारो मुंहुं पंहिंजो करे थो। हिकिड़ो एजुकेटेड माण्हू थी, पढ़ियल लिखियल माण्हू थी, उनखे इहो सोच नथो अचे त मां ज़रूरु इहा ज़िमेदारी जो अहसासु सबके हुजणु खपे। कम्युनिटी जी बि त ज़िमेदारी हुजे न, त उन में जॾहिं इहो अवेयरनेस न हूंदो त जेको कमु मां कयां थो, हिकिड़ो त ग़लति कमु कयां थो, ग़लति कमु पैसा ॾेई बि कयां थो, पर कमु त ग़लति कयां थो, पंहिंजो लॉन्ग रन में पंहिंजो नुक़सानु थी, पोइ त उहे माण्हू घटि में घटि जलूस जलसा न कढनि जेके इंक्रोचमेंट करे ग़लति नमूने जायूं ठाहियूं अथनि।
ऐं पोइ वरी चवनि था त सफ़ाई शहर में न आहे। बाबा सफ़ाई शहर में तव्हां त को साथ ॾियो। हाणे असां इलेक्टेड नुमाइंदा आहियूं, असां इंक्रोचमेंट खे ख़तमु करण लाइ वेंदासीं त तव्हां सोचो केतिरा मसइला थींदा। अवामी नुमाइंदे जे लाइ इहो मसइलो हुजे थो। महिरबानी मीर एजाज़ हुसैन ख़ान जखरणी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, जैकबाबाद मां चूंडियल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA जेको हिते जैकबाबाद वासियुनि जे लाइ बसि अकेलो ई नुमाइंदो आहे। बाक़ी घुमी फिरी जैकबाबाद शहर खे कॾहिं डिघे माज़ी खां वठी कोई MP कोन मिलियो आहे। जेको बि मिलियो आहे थोरो तकड़ में उन लोटे थियण खे तरजीह ॾिनी आहे। जेकॾहिं लोटो न थियो आहे त गैरफ़ाल रहियो आहे। 2010 जी ॿोॾि में बि एजाज़ हुसैन जखराणी आशा खोसो पे नज़र आया। 2012 में भी ये ॼणा नज़र आया। अल्लाह ख़ैर करे, अल्लाह न करे का भी मुसीबत अचे। मीर साहब जन इहो यकीन था ॾियारनि त जैकबाबाद जे सूबाई तक तां हिन भेरे पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम दोस्त नुमाइंदे खे टिकट ॾींदी। ऐं जैकबाबाद जा मेजर मसइला जेके पीअण जो पाणी ऐं ड्रेनेज वारो सूरत हाल आहे उन जो तकड़ा उपाउ वठी रहिया आहिनि। उहे चंद महीननि जे अंदरि उहे मसइला हल थी वेंदा। ऐं मेजर प्रोजेक्ट्स बि रिंग रोड आहे, कैडेट कॉलेज आहे, इन समेत मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स भी तकड़ा शुरू कया वेंदा। इहो बि यकीन ॾियारनि था त सूबाई हुकूमत खां वधीक स्पेशल ग्रांट्स वठी जैकबाबाद जी शिकिल खानगढ़ मां तब्दील करे जैकबाबाद वारी कई वेंदी। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।